फ़िज़ाई मेज़बान अक्सर उन्हनि खे चयो वेंदो आहे जिन जी ज़ाहिरी ख़ूबसूरती खां सवाइ हू इख़्लाक़ जी सूंहं सां बि मालामाल हूंदियूं आहिनि। दुनिया जो हर उहो मुल्क जिते फ़िज़ाई ऑपरेशन थी रहिया आहिनि उते मुसाफ़िरनि जी सहूलियत लाइ फ़िज़ाई मेज़बान मौजूदु हूंदियूं आहिनि ऐं हर मुल्क जे पंहिंजे पंहिंजे रिवायती अंदाज़ ऐं लिबास में नज़र ईंदियूं आहिनि। कुझु मुसाफ़िर एयर होस्टेस मां एतिरा मुतासिर थी वेंदा आहिनि जो अहम राज़ बि पासे बीह रहंदा आहिनि। इन हवाले सां ब्राज़ील जी हिकु एयर होस्टेस मुसाफ़िरनि ऐं फ़िज़ाई मेज़बाननि विच में लाॻापनि बाबति इंकशाफ़ कया आहिनि। आम तौर ते सम्झो वेंदो आहे त एयर होस्टेस पंहिंजे कम सां कमु रखंदियूं आहिनि, पर 34 वरियनि जी जेसिका जो चवणु आहे त मुसाफ़िर एयर होस्टेसिस खे न रुॻो क़ीमती तोहफ़ा ॾींदा आहिनि पर पंहिंजी ज़िंदगी जा केतिरा ई अहम राज़ बि साणनि शेयर कंदा आहिनि। जेसिका अमरीकी शहर शिकागो में हिकु फ़िज़ाई कंपनी सां कमु करे थी। हुन ॿुधायो त महिमाननि तरफ़ां असांखे तोहफ़नि में चॉकलेट, गिफ्ट कार्ड्स ऐं क़ीमती शयूं मिलंदियूं आहिनि, जॾहिं त टिप्स बि मिलंदियूं रहंदियूं आहिनि। हुन ॿुधायो त घणा माण्हू असांखे पंहिंजा राज़ बि ॿुधाए छॾींदा आहिनि। संदसि चवणो हो त जेको मुसाफ़िर असां सां नरमी सां ॻाल्हाईंदो आहे ऐं सुठे सलूक सां पेश ईंदो आहे, असां बि उन्हनि खे मुफ़्त में शरबत ऐं चांहियूं पीआरींदियूं आहियूं।